इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट बारा मीडिया से ॻाल्हाईंदे अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो त पानामा केस बाबत अदालत जो जेको भी फैसलो आयो उहो क़बूल हूंदो। हुन चयो त नवाज शरीफ जी एजेंडा जजन ऐं जनरल सां टकराव वारी आहे। क़ौम चोरनि सां गॾु न आहे। करप्शन जा ताबूत सुप्रीम कोर्ट मां निकिरंदा। संदसि चवणो त हुकूमत जी कोशिश आहे त पानामा मामलो देर जो शिकार थिए। सारी कौम सुप्रीम कोर्ट के पीछे पड़ी है, सारी कौम सुप्रीम कोर्ट के पीछे खड़ी है। नवाज शरीफ का एजेंडा जजिस को और जर्नैलों को से टक्कर लेना है। कौम जो है इंसाफ चाहती है और सुप्रीम कोर्ट से इंशाअल्लाह नवाज शरीफ का सियासी ताबूत निकलेगा और कोई कौम अब उसके साथ नहीं, चोरों के साथ वही खड़े होते हैं जो चोरी के माल में हिस्सा लेते हैं। अवामी मुस्लिम लीग के सरबराह चयो त JIT के निशानो बणाईंदड़ सुप्रीम कोर्ट के गारियूं ॾेई रहिया आहिनि। संदसि चवणो हो त क़ौम चोरनि सां गॾु न आहे, चोरनि सां गॾु उहे बीहंदा आहिनि जेके चोरी में भाईवार हूंदा आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त हू सुप्रीम कोर्ट खां नवाज शरीफ खे घुराइण जी दरख़्वास्त कंदा। 6 खां 8 हफ़्तनि अंदरि सुप्रीम कोर्ट मां करप्शन जो ताबूत निकिरंदो। अवाम अदालत सां गॾु आहे।